सच पुछो त मूं सोचियो बि त माण्हू खां जेको ॿुधंदा हुआसीं वॾनि वॾनि खां सियासतदाननि खां फ़क़ीरनि खां पागारो पीर पारस आहे जंहिंखे लॻे। डॉक्टर हाशिम हिते ई तव्हांजे अॻियां बि फिरियो। अॼु पागारे पीर हिन मनसब लाइ मुंतखब कयो आहे अल्लाह ताला जी महिरबानी सां। अॼु उहा जेका जमायत जे अक़ीदत अदब मोहबत सां पेश पई अचे, इहो हिकिड़े क़िस्म जो पीर पागारे सां मोहबत जो इज़हार आहे। छाकाणि पीर पागारे सां ही जेका रोवे वारी जमात आहे न, इहा सिरनि जा सौदा कयो वेठी आहे। वॾा बि सिरनि जा सौदा करे विया। अॼु उन्हनि जी औलाद बि अलहमदुलिल्लाह उहो उन्हनि जे हुकम ते लबेक करे गॾु हलनि पिया। अॼु हालांकि माण्हू घणा पढ़िया लिखिया असांजा चवंदा आहिनि यार ही अॼुकल्ह मॉडर्न दौर आहे, केरु कंहिंजो कोन्हे। पर बाबा पोएं दफ़े जेके दावतूं थियूं बदीनारी दावत ते आऊं, कुझु महिमान हुआ मिर्ज़ा साहब वारा, कुझु उन्हनि सां पीसी सरदार सां मिलण आया हुआ, मुलाक़ात थी। ॿार निकिता त जमायत खे ॾिठूं सीएम ॿारनि खे बचनि खे जेके पथारियुनि ते हुआ, मूंखे चऊं यार ही त दुनिया में असां किथे कोन ॾिठो आहे। ही अहिड़ो इश्क, अहिड़ी सीएम बच्चा ॿार पंहिंजो इहे विलंदे पिया। इहो वाक़ई पीर पागारे जो मुंहिंजो जमायत आहे जंहिंजो इश्क आहे पंहिंजे मुर्शिद सां। साईं अल्लाह पाक जूं करम नवाजूं पीसी सरदार जी महिरबानी सां मूंखे हिन मनसब लाइ मुंतखब कयो वियो आहे ऐं हुकुम कयो वियो आहे त बाबा तोखे जमायत जो नौकर थी खादम थी रहणो आहे। इंशाअल्लाह मूंखे तव्हां जमायत सगोरी मोसिसी में ठाहियो, मुंहिंजे लाइ दुआ कयो। पीसी सरदार जिन जेका ज़िम्मेदारी ॾिनी आहे ऐं नौकरी खादम थी तव्हांजो गुज़ारियो, छाकाणि त ही वॾो मनसब आहे। ऐं मूं न वक़्तु पीसी सरदार जिन खे पेरनि ते हथ रखी अर्ज़ु कयो कि भला आउं हिन जे लाइक़ कोन आहियां। हुज़ूर जन मूं ते हेॾी महिरबानी कई आहे, हाणे मुंहिंजे लाइ दुआ कजो त आउं जमायत जी ख़िदमत कयां, जेतिरा ॾींहं करे सघां। अमानत तव्हांजी आहे, वरी धणी जी मर्ज़ी आहे। अॼु सुभाणे परीहं जेके ॾेई छॾे शइ धणी थी पाण वरी उते जो उते। इहा मोहबत जी अक़ीदत आहे, पाण सभिनि खे रखणी आहे। ऐं हाणे पाण खे पीसी सरदार जेको नओं दौर हले पियो पीसी पागारे जिन जो जेको वीहनि आहे, त हिन वीहनि जे हिसाब सां जेका ख़ासि तौर ते एजुकेशन ते पाण फरमाईंदा आहिनि, नौजवान नियाणियूं उन्हनि खे पढ़ाइण, मेरिट जा फ़ैसिला करणु, मेरिट ते हलणु, हक़ इंसाफ जी ॻाल्हि करणु, अकरबा परवरी न करणु, वॾे नंढाई वारो जेको डिफरेंस ख़तम करणु, ग़रीब जो को आवाज़ पहुचे त अमीर जो पहुचे त ख़लीफ़ो ॿुधे त फ़क़ीर आम जो गाज़ी आहे उहो ॿुधे। इंशाअल्लाह पाण सभिनि खे हिन निज़ाम में इहा नवाण आइणी आहे ऐं पीसी जी दुआउनि सां ई आईंदी इंशाअल्लाह ताला। फ़क़ीर साईं बस काफ़ी तफ़सील सां ॿुधायो वियो आहे। छाकाणि त पंहिंजी रोज़े वारी जमात जो मक़सद को इक़्तिदार न आहे। 16-17 सालनि खां पाण भले इक़्तिदार में न आहियूं, पर अल्लाह जे करम सां इन पीसी जी दुआ सां अॼु बि पाण पंहिंजे कखनि में पंहिंजे बचनि सां पंहिंजे इलाइक़े में माण्हुनि जी ख़िदमत जो जिथे आहे जारी सारी रखी वेठो आहे। पासे ओड़े में तव्हां जांचींदो उन्हनि में फ़र्क़ु ऐं आम ऐं ॿी राह जो फ़र्क़ु आहे। तव्हां उन्हनि खे पाण नज़र ईंदो। इहो रोज़े वारी जी दुआ आहे जो हुर जमात हिकिड़ी मुनफ़रद जमात आहे। हुर जमात हिकु तंज़ीम आहे जेका जीअं हींअर ॾिसो था त घणेई सोशल मीडिया ते ॻाल्हियूं फैलियूं, पर तव्हां ॾिसो त जॾहिं मीटिंग हुकुम जो त मीटिंग जमात जी घुरायो त कश्मीर खां वठी जैकबाद, रतोदेरो, दादू, खैरकोटा, तंजा, होस्टी, लाड़ जी जमात टोटल असांजो दावती ख़लीफ़ा हाज़िर थिया। चऊं पीर पागारे जो हुकुम लबेक दिया, असां तोखे पीसी ख़लीफ़ो मुक़ररु कयो आहे, असांजो ख़लीफ़ो आई। वरी हाणे पाण अॼु जेका मीटिंग जी सिलसिले जी शुरूआत थी आहे, पाण हुकुम फरमायो अथनि बाबा हाणे तूं हिते वेह न, हाणे वञ जमायत में। ग़रीब जमात परे परे जी जेका अचे थी
इतने मुबारकूं न कर वञो या तो कसूर ॿुधो सुभाणे खां अल्लाह जे करम सां पीसी जी दुआ सां सुभाणे असां नारे तारके में निकिरूं पिया जमायत में असां घर घर वेंदासूं पीसी जो पैगाम पहुचाइणो आहे पीसी सरदार जो पैगाम इहो प्यार ऐं मोहबत जो न्याज़ ऐं निबड़त जो हिक ॿिए सां मोहबत जो पाड़े वारनि सां सुठो सलूक कजो छाकाणि तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त वो पैगाम इन करे जो मेराज शरीफ जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे अल्लाह पाक जे दरबार में पेश थिया हुआ त अल्लाह पाक पंहिंजे महबूब खां पुछारो कयो त मुंहिंजा महबूब तो मुंहिंजे लाइ छा रहंदो आहे त अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो साईं मूं तव्हां लाइ अहिड़ी शइ रहंदी आहे जेका तव्हां वटि कान्हे अल्लाह पाक फरमायो तो मुंह वटि अहिड़ी कहिड़ी शइ जेका कान्हे पाण फरमायो हथ ॿधी त मूं निवड़त ऐं न्याज़ आंदो आहे तव्हां वटि जेका अल्लाह ताला तव्हां वटि न आहे इहा निवड़त ऐं न्याज़ रोज़े वारी जमात में हलंदी अचे ज़िक्र फिक्र हलंदो अचे इहा पाण खे जारी ऐं सारी रखणो आहे ऐं इंशाअल्लाह ताला जेके बि नंढा वॾा मसला मसाले हूंदा जमात में पाण गॾिजी हल कंदासूं ऐं जेसि ताईं जे नाह जी दावत जो तालुक आहे त जीअं फ़कीर साहब चयो आहे इंशाअल्लाह पाण सभु गॾु आहियूं पाण इंशाअल्लाह कोशिशि ई कंदासूं बंगले जी तामीर ऐं नार जी दावत पहिरियां हुज़ूर जिन खे अर्ज़ु करे इहे दावत करायूं छाकाणि त पुराणी दावत वधीक मुंहुं मिसकीन जा हर वक़्तु दरवाज़ा बि खुलियल आहिनि फोन बि खुलियल आहे जो जिते हुकुम कंदो या ॿिया जेके पंहिंजी आवाज़ सभु विरामणी तरीक़े जा या ॿी जमायत सभु मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहियो मुंहिंजे लाइ मोतबर आहियो पीर पागारे जा पंहिंजो लबैक चवण वारा मुजाहिद आहियो ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि खे अर्ज़ु कंदुसि त बाबा तव्हां पंहिंजी पढ़ाई ते पंहिंजी तइलीम ते ज़ोर ॾियो इंशाअल्लाह ताला आईंदो जेको वक़्तु आहे उहो तव्हांजो आहे पीर साईं जिन फरमाइनि था त नौजवाननि सां सुठे नमूने हलो पंहिंजे औलाद सां प्यार सां हलो इंशाअल्लाह तव्हांजे जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे प्रायोरिटी ते सभु कुझु जेके हिते हूंदा ठीकु न त पीसी सरदार जिन जे हुज़ूर में पेश करे तव्हां लाइ जेको पीसी जिन मोहबत था रखनि उहो शायदि ई कंहिं ॿिए वटि हुजे पोइ इन करे वरी बि जेके ॻाल्हियूं हूंदियूं पाण में डिस्कस कंदासूं पाण में मशवरा कंदासूं ऐं जेको पीसी सरदार जो पैगाम आहे उहो दर दर पहुचाईंदासूं तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हां सभु हिते टाइम कढी आया आहियो ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा फ़कीर साईं बख़्श मेज़बान ॿी जमायत सॼी मेज़बान ही सभु अवां जो जमायत जो तॾो आहे सभिनी जी महिरबानी अल्लाह तव्हांखे ख़ुशी आबाद करे भेट पगारा डॉक्टर फकीर खलीफा मोहम्मद हाशिम वासिल भवन के तमाम साथी नारे